سامارو में डिस्पेंसर जे मुबैना ग़लत इंजेक्शन सबबि मासूम ॿारड़ी फौत थी वई। सदस्य वारसन लाशखणी एहतजाज जी मुज़ाहिरो कयो। कुटपीर नज़ीर जान सरहदी जे रहवासी गुलाम फरीद जे मासूम ॿारड़ी 1 साल आमना निजी अस्पताल जे डॉक्टर जे डिस्पेंसर जे मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबबि फौत थी वई। प्रेस क्लब आरो वारसन फोती ॿारड़ी जो लाशखणी ख़ानगी अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज जी मुज़ाहिरो कयो। फोती ॿारड़ी जे पीउ गुलाम फरीद माओ नूर बानो चाचो मोहम्मद रहीम सोलंगी प्रेस क्लब ते मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त ॿारड़ी खे बुखार आयो, जंहिंखे हू सामारो जी निजी अस्पताल वठी आया, जिते ॿारड़ी खे डॉक्टर चेक कयो ऐं कंपाउंडर खे सुई लाइ पर्ची लिखी ॾिनी, जंहिं बाद कंपाउंडर सुई लॻाई ऐं असांखे जल्दी अस्पताल मां रवानो करे छॾियो। वारसन वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त ॿारड़ी खे डॉक्टर ऐं कंपाउंडर जी ग़फलत सबबि फौत थी आहे। वधीक बुखार में मना करण खां बावजूद कंपाउंडर सुई हई नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे डॉक्टर सां राब्तो करण ते ॿुधायो त नंढड़ी खे वारिस अस्पताल खणी आया हुआ, पर सख़्त नमूनिया हुई। हुननि खे फर्स्ट एड ॾेई हैदराबाद जे अस्पताल वठी वञण जो मशवरो ॾिनो हो।